मुझे अचण जा कुछ मक़सद हुआ। पेटियल में मुझी एंट्री छाजे करे मूं महसूस की। मां हिकिड़ो उस्ताद आहियां ऐं समाजी वर्कर आहियां ऐं समाजी तंज़ीमुनि में मूं ठीक ठाक नमूने सां जीअं कमु कबो आहे मां ईअं पंहिंजे माना पंहिंजे शहर जे नौजवाननि जे भलाई जे लाइ पंहिंजे जेको आहे सो शहर जे भलाई जे लाइ मां कमु कंदो रहियां। मूं ॾिठो छो जो मां एज़ अ उस्ताद हुउमि, मूं ॾिठो त हिन मुंहिंजी तंज़ीम में मुंहिंजा तइलीमी इदारा मां उस्ताद जी हैसियत में मां ॾिसां पियो त मुंहिंजा तंज़ीमी इदारा उहे तबाह पिया थियनि। मां ॾिसां पियो मुंहिंजो उस्ताद जेको आहे उहो राशी ऑफिसरनि जे वर्ष चढ़ी वियो आहे। मां ॾिसां पियो मुंहिंजे मुस्तक़बिल जा मेमारनि जा जेको आहे पैसा खाजा पिया वञनि। त मूं इहो सचो सोच करे पंहिंजे नज़रिए खे पंहिंजे ज़हन खे त मूं चयो हीअ ज़िंदगी अलाह पाक जे मक़सद जे लाइ ख़र्ची आहे। मां छो न पंहिंजे हिन तइलीमी इदारनि जे लाइ हिन तरक़ीसियुनि जे उस्तादनि जे लाइ हिन जेको आहे सो पंहिंजो तइलीमी इदारनि जे लाइ छो न वक़्तु कयां। इन नज़रिए सां मां इलेक्शन में जेको आहे अची हिसो वरितो। उन में मां कुझु ॻाल्हियूं खणी आयो हुउमि, कुझु मंशूर खणी आयुमि तव्हांजे आॾो जेको आहे त बाबा मां कहिड़ा कहिड़ा कम कंदुमि। पहिरीं ॻाल्हि मूं तव्हांखे चयो त सही तरक़ीसियुनि में तव्हांखे मां इहो वाज़िब ॿुधाईंदो हलां त मूं पहिरीं जेका मुंहिंजी कारगुज़ारी आहे उस्ताद जे भलाई जे लाइ उस्ताद जी बहितरी जे लाइ त उस्ताद खे अॻिते हली रिटायर थिए त उनखे पहिरीं कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। तव्हां यकीन कयो मूं तरक़ीसियुनि में पहिरीं उस्तादनि खे मान ॾींदे उनजो जेको आख़िरी जेका पूंजी जी निशानी आहे जंहिंमें एजेंट माफ़िया उनखे न लुटे मूं 200 सर्विस बुक जेका फ्री में ट्रेनिंग में जा तरक़ीसियुनि जे उस्ताद खे करे आहिनि। जंहिंमें सीनियर वाइस प्रेसिडेंट साईं पंहिंजो साईं कासिम सूमरो साहिबु उथी वियो। मां कारगुज़ारी इन करे पेश कयां उथी वियो उनखे मूं कराए जेको आहे पंहिंजो जेको आहे सो स्कूल में ॾिनो। ॿियो हितां जो उस्ताद अथव सूमरो साहिबु हिन मेन स्कूल जो अथव इनखे मां मुनी सूमरे खे सर्विस बुक फिक्सेशन कराईंदो। पहिरीं मूं इन करे फिक्सेशन छो करायो तव्हांखे ख़बर आहे जॾहिं उस्ताद रिटायर थींदो आहे त एजेंट माफ़िया जे रुख चढ़ंदो आहे। तव्हांजे सर्विस बुक में फाजिरी हूंदी आहे। बाबा हीअ सर्विस बुक जेको आहे एजेंट जे रुख जॾहिं चढ़ंदो आहे चवंदो बाबा हिन जा तो ते 5 लख रुपया थींदा। बाबा हीअ तुंहिंजियूं ॿ इनकरियूं वधीक आहिनि ऐं इहा फाजिरी आहे। एजेंट हुन मुंहिंजे उस्ताद खे ग़रीब खे जेको आहे ॿिन्हिनि हथनि सां लुटींदो आहे। इन करे इहो मूं सर्विस बुकनि जो जेको आहे मूं मसइलो खयो त जीअं मुंहिंजो उस्ताद चाहे मां हुजां या न हुजां पर जॾहिं तव्हांजो सर्विस बुक फिक्सेशन हूंदो आहे त तव्हां कंहिं बि एजेंट माफ़िया जे रुख चढ़ंदो त तव्हां सां इहो न ॻाल्हाईंदो त भाउ तुंहिंजो सर्विस बुक फिक्सेशन न आहे। जॾहिं फिक्सेशन थियलु हूंदो आहे त आसानी सां तव्हांजा 5% में 2% में 3% में जेको आहे सो तव्हांजो रिटायरमेंट जो पहिरीं मुंहिंजो नज़रियो इहो जंहिं मूंखे चयो आहे उनजो मूं 200 सर्विस मां दावा सां थो चवां बग़ैर लालच लोभ जे बग़ैर पैसनि जे जेको आहे ट्रेज़री मां इहो तव्हांजे पावर सां तव्हांजे जेको आहे ताक़त सां जेको आहे ट्रेज़री खां मूं फ्री फंड में जेको आहे पहिरीं मुंहिंजी इहो आहे। ॿियो मां चवंदुमि साईं तव्हांजा नेशनल बैंक में जेको आहे हिते काफ़ी उस्ताद न आया मां तव्हांखे ॿुधाए छॾियां साईं एजाज़ मुखियो शायदि हिते जेको आहे वेठो हूंदो। नेशनल बैंक में घटि मां घटि 100-200 जेको आहे मूं नेशनल बैंक में लोन कराया जेके ख़र्चु घणो 6,500 रुपया। हूअं एजेंट जेको आहे उनखां 35,000-40,000 रुपया जेको आहे एजेंट उन्हनि खां वठंदो मूं उन्हनि उस्तादनि खां 6,500 रुपया इन करे त सिर्फ़ु डॉक्यूमेंट्स जा जेको माना पेपर जेको आहे उन जा उनखे ख़र्चु कराए मूं सभनि जे तइदाद में उस्ताद को बि चए त भाउ असां उस्ताद पंहिंजो पेट्रोल जे सदर खे चयो आहे ऐं उन न करायो आहे मां उन तव्हांजो ॾोही आहियां। मूं 150-200 उस्तादनि जा जेको आहे पंहिंजो जेको आहे पंहिंजो लोन कराया। घणा पैसा ख़र्चु 6,500-7,000 जिथे उस्ताद मुंहिंजो जेको आहे 30-35,000।